इंदिरा पूनावाला, शहदादपुरी, कलमी नेम इंदिरा शबनम इंदू ऐं किताबनि ते बि इंदिरा शबनम इंदू ई लिखियलु हूंदो आहे। मुंहिंजी जेका ही कविता नज़म आहे सो अणवाक़ुफ़। तूं चित्रकार आहे, नर्तकी आहे, अदाकारा, लेखिका ऐं शाइरा बि। तूं चित्रकार आहीं, नर्तकी, अदाकारा, लेखिका ऐं शाइरा बि। ॼाए ॼम खां न ॼाण कहिड़ी उलझननि में, भूल भुलैया में अटकिजी पंहिंजो पाण में भिटकी, भूल भुलैया में अटकी पंहिंजो पाण में भिटकी। अजनबी कुछ बि बणिजी थी पवे, हा काई ॿी। जा तूं न हूंदी आहीं, अणवाक़ुफ़ पंहिंजो पाण खां, अणॼाण पंहिंजे रचनात्मक स्वभाव खां, अणवाक़ुफ़ पंहिंजे पाण खां, रचनात्मक पंहिंजे स्वभाव खां। नमस्ते।